अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां हिकिड़ो ॾाढो मज़े जो जेको आहे प्रोजेक्ट शेयर करण वारी आहियां। आज मैं शेयर करूंगी आप लोगों के साथ कि मेरी जो क्रॉकरी क्रैक हो चुकी है, जिसमें दरारें पड़ गई हैं, उसको मैं कैसे यूज़ करूंगी। ठीक है, तो मुझो अहिड़ा थाम, अहिड़ा प्याला, अहिड़ा गिलास या प्लेट्स जिन में ॾार पइजी विया आहिनि, उन्हनि जो इस्तेमालु कीअं कजे। तव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो त मां शयूं उछलाईंदी न आहियां। मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी आहे त उन्हनि खे कंहिं न कंहिं तरह सां इस्तेमालु कजे। सो अचो त ॾिसूं था मां उन्हनि जो इस्तेमालु कीअं थी कयां। सो हीअ आहिनि मुंहिंजा कुझु पसंदीदा थाम। ही जेके आहिनि गिलास प्लास्टिक जा ॾाढा फेवरेट हुआ मुंहिंजा। हिननि में ॿिन्ही में क्रैक पइजी वियो आहे। ये दोनों क्रैक हो चुके हैं। एक ये प्लेट है, इसका यहाँ से एक पूरा टुकड़ा गुम हो गया है। ये मेरे प्याले हैं, मेरे मोस्ट फेवरेट बॉल्स, सब के सब इनमें क्रैक पड़ चुका है। और ये तो मेरा घी रखने का था। हिनमें मां पंहिंजो देसी घी कढी उहो रखंदी हुअमि हमेशह। सो हिनमें मां मिटी विझी आई आहियां। हिननि में कुझु पत्थर विधा आहिनि, इन्हनि में असां कमु कंदासीं। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदमि त इन्हनि जो यूज़ जेको आहे कीअं कयो। काई भी शइ बेकार ना है। कोई भी चीज़ जो होती है वो फेंकने वाली नहीं होती। इसमें मुझे मिट्टी कुछ और चाहिए होगी, वो मैं इसमें डाल देती हूँ। सो मिट्टी मां खणी आई आहियां। हिन में थोरी ॿी मिट्टी विझूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अच्छा, जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो कोई भी कमु करिणो हुजे त पंहिंजी जेका बि तव्हांजी सरफेस आहे उन ते तव्हां ज़रूरु अख़बार या कोई प्लास्टिक या कुछ अहिड़ो बिछायो। कुछ ना कुछ ऐसा बिछाएं ताकि उसको आप जो है वो गंदा होने से बचा सके। ठीक है, हिन में हाणे मां मिट्टी विझी छॾी आहे। ये आहिनि मुंहिंजा पेंटेड कैक्टस। ये कैक्टस कभी मैंने पेंट किए थे और पत्थर हैं ये भी। इनकी वीडियो जो है वो मेरे चैनल पे अवेलेबल है, आप देख सकते हैं। ठीक है, स्टोन पेंटिंग जी पूरी जेका है सीरीज़ मूं ठाही ही, तो ये मैं इसमें लगा रही हूँ। ठीक है, हिन में मां इहे पत्थर हणंदसि त ईअं लॻंदो त हीउ मुंहिंजो कैक्टस जो हिकिड़ो नंढिड़ो गार्डन आहे। त जेके वॾा आहिनि उहे बैक साइड ते थी हणां, जेके थोरा नंढा आहिनि साइज़ में उन्हनि खे फ्रंट ते थी हणां। तव्हां ॾिसजो त हीअ मुंहिंजी डेकोरेशन ऐं हिन मुंहिंजे भॻल प्याले जो इहो यूज़ जेको आहे तव्हांखे कीअं थो लॻे। ठीक है, तो ये हो गया मेरा रेडी। इसमें थोड़े से हम ये डाल देंगे पत्थर। इसको मैं सजा लूँगी अपने टीवी यूनिट पे या कहीं भी शेल्फ में, किसी छोटी साइड टेबल पे। ठीक है, तो ही हिकिड़ो त हिन भॻल जो थी वियो बेहतरीन इस्तेमाल। एक ये ज़बरदस्त यूज़ हो गया इसका। और मेरा बिल्कुल दिल नहीं चाह रहा था इस प्याले को फेंकने का, तो मैंने इसकी ये तरकीब निकाल ली। तो ही मुझे थी वो रेडी। एक हो गया हमारा तैयार, इसको हम हटा देते। ठीक है, हाणे आहिनि जीअं ही जेका ही मुंहिंजी प्लेट आहे हिकिड़ी भॻल, ये प्लेट टूट गई। अब ज़ाहिरी बात है कि बिल्कुल नई प्लेट है और इसका अभी हमने दिल भर के यूज़ भी नहीं किया था। इसका मैं कुछ बना रही हूँ, फ़ोटो फ्रेम में बनाऊँगी इसका। पिक्चर मैंने काट ली है। ठीक है, तस्वीर एतिरी कटींदासीं सर्किल जेका हिन जे अंदरि पूरी अची वञे। ऐं जीअं त प्लेट जेका है डीप आहे ऐं फ़ोटो सिधो आहे, तंहिंजे करे असांखे हिन जे अंदरि कुझु हिकिड़ो पीस हणणो पवंदो पाठे जो। गत्ते का एक छोटा सर्किल काट के मैं इसमें लगा लेती हूँ ताकि वो थोड़ा सा जो लेवल हो जाएगा, तो फिर हम इसको आराम से पिक्चर को इस पर चिपका देंगे। ठीक है, ऐं असां हिनखे थोरो डेकोरेट भी कंदासीं त जीअं ही जेको हिन जो भॻल पीस आहे इहो हिन जो लिखी वञे। टूटे हुए पीस को जो है हम डेकोरेट कर लेंगे। ठीक है, ही असां हिन ते हई से ग्लू ऐं असां हिन खे चिमड़ाए से हिते इसको छोड़ते हैं अभी। और कुछ हम जो है चीज़ें, ही नंढा रिबिन जा गुल आहिनि, कॉमन शइ आहे। ठीक है, या तव्हां वटि ॿी का बि डेकोरेशन हुजे तव्हां यूज़ करे सघो था। ऐं मां ॾिसां थी हिन मां मूंखे पंहिंजे बॉक्स मां छा थो मिले। तो ये फूल मैं हमेशा बना के रखती हूँ, योयोज़। इसका भी वीडियो जो है फैब्रिक फ्लावर के नाम से एक प्ले लिस्ट है मेरी, उसको आप चेक करें। उसमें आपको सारे जो है लिंक्स मिल जाएंगे इनके। तो एक तो मैं इसमें ये लगा रही हूँ, बड़े पीस पे इसको लगा रही हूँ मैं ताकि ये इससे कवर हो जाए। ठीक है, ये थी वेंदो मुझे कवर। ॾिसो, टूटा हुआ बड़ा पार्ट इसके साथ कवर कर लिया मैंने। साइड में मैं इसके छोटे छोटे कुछ ये रिबन के जो फ्लावर्स है वो लगा रही हूँ। और रिबन के साथ साथ फूलों के साथ ये मेरे पास हैं कुछ स्टेमन्स। ही जेके आहिनि रेडीमेड बाज़ार में मिलंदा आहिनि। हे गुलनि जे विच में जेको ज़ीरो ठाहिबो आहे सेंटर में लॻंदा आहिनि। ठीक है, सो ही कुछ हिन मां खणां थी जेके मां हिन में ऐड कंदसि। तो इनको हम कर लेंगे फोल्ड इस तरह से। एक तरफ में लगा रही हूँ 2 पिंक और 1 पर्पल। इनको मैंने बीच में से मोड़ लिया है। ठीक है,
हिननि खे असां हीअं विच तां बिटो कंदासीं, पर थोरो नंढो वॾो बि कयूं था जीअं थोड़ो स्टाइल लगे। इसको मोड़ लेंगे इस तरह, ये एक साइड पे लगाऊंगी और ये जो है ये दूसरे साइड पे लगाऊंगी। ठीक है, हिननि खे भी असां ईअं ई मोड़ियूं था, नंढो वॾो करे छोटा बड़ा करके इसको मोड़ लेते हैं, ताकि ये इस तरह से थोड़ा अच्छा सा जो है लुक इसका आ जाए। हिन खे भी असां ग्लू सां हिन ते हणंदासीं। पहले इसको लगाऊंगी, फिर इसके ऊपर मैं 2-3 जो है फूल चिपका दूंगी, ताकि इनका जोड़ जो है वो छुप जाए। ठीक है, ये यहाँ से सेट हो जाएंगे ये जब अच्छी तरह से ये सूख जाएंगे। अभी तो ये ग्लू जो है वो गीली है, तो थोड़ी सी ये फैली हुई लग रही है। ठीक है, सो हाणे हिन सां गॾु असां कुछ हिकिड़ो गुलन जो बंच जेको अटैच कंदासीं। इसके ऊपर मैं 2-3 फूल और लगा देती। हाँ ॾिसो, हीअ डेकोरेशन थी वई कंप्लीट, ऐं असांजो जेको भॻल हिन जो पार्ट उहो कवर थी वियो आहे। ऐं हिन जे मथां हाणे मां बिल्कुलु थोड़ी ग्लू हणंदमि। ये देखें, ज़रा सी ग्लू लगाई मैंने, और ये इसको अच्छी तरह से थोड़ा सा नीचे की तरफ करके इस पिक्चर को हम चिपका देंगे, ताकि जो हमारे फूल हैं वो कवर ना हो। ठीक है, हिननि खे असां सेट करे सघूं था, छो त ग्लू अञा आली आहे त थोड़ो मसलो थींदो। ऐं ही आहे मूं वटि स्टैंड। इस तरह के स्टैंड मार्केट में आम मिल जाते हैं, इस पे हम इसको रखेंगे। तो ये टूटी हुई प्लेट में से एक खूबसूरत सा फोटो फ्रेम जो है वो हमारा तैयार हो गया। इसको रखते हैं साइड पे। और अब तीसरे हम अपने प्रोजेक्ट पे आते हैं। ये देखिए, 2 मेरे टूटे हुए ग्लास। अच्छा, इसमें तो क्रैक पड़ा हुआ है, इसमें हम पानी नहीं डाल सकते, प्लांट इसमें नहीं रख सकते, तो इसका एक अलग से तरीका है। ॾिसो, ही हाणे खाली बोतल है माखी जी, शहद की खाली बॉटल, इतनी छोटे साइज़ की ले लें जो इस ग्लास के अंदर पूरी आ जाए। ठीक है, तो ये एक मैंने ली हुई है पहले से, इसमें मैंने ये मनी प्लांट डाल के रखा है। अब अगर हम इसमें रखेंगे तो आप देखें ज़रा इसकी खूबसूरती कीअं तो लगे। ठीक है, तो एतरी साइज़ जी बोतल खणो जेका हिन गिलास के अंदर पूरी अची वञे, चाहे प्लास्टिक जी हुजे, शीशे जी हुजे। त तव्हां ॾिसो त ही हाणे मुंहिंजो मनी प्लांट हिते कीअं थो लगे। ही भॻल गिलास, आराम सां असां हिन बोतल में पानी विझंदा रहंदासीं। त ही मुंहिंजो 3 प्रोजेक्ट भी रेडी आहे। ऐं हाणे बचनि था ही 2 प्याला मेरे पास। आवाज़ में ही तव्हांखे लॻंदो त ही क्रैक थियल आहिनि। ठीक है, सो असां मूं हिन में पहिरियों खां कुछ पत्थर विझी छॾिया आहिनि, कुछ पत्थर मैंने डाल दिए नीचे। ठीक है, और इसमें अब मैं डालूंगी मिट्टी। ठीक है, हिन में ॿिन्ही में मिट्टी में विझी छॾी। हाणे असां हिन में प्लांट पोखींदासीं। अब इसमें मैं पौधा लगाऊंगी। ही मूं वटि पहिरियों खां मनी प्लांट आहे पानी में लगल, ये मैं बॉटल्स में डालती रहती हूँ। जैसे अभी आपके सामने ये एक बोतल मैंने रखी है, तो पानी में इनकी जड़ें निकल आती हैं। ठीक है, तो हिननि जूं जेके पाड़ूं आहिनि, ॾिसो केॾी सुठियूं पाड़ूं निकतल हैं। तो इसको मैं इसमें लगा लूँगी। और मैं हमेशा इस तरह के जो है बर्तनों में या छोटे पॉट्स में मैं मनी प्लांट ही लगाती हूँ, क्योंकि ये बहुत जल्दी ग्रो करता है और इसकी जो मेंटेनेंस है वो बहुत आसान है। ठीक है, सो हिन जे मथां असां ज़रूरत पवंदी तो थोड़ी ॿी भी मिट्टी विझी छॾींदासीं। इसको इतना अच्छी तरह से दबा देना है ताकि इसकी जड़ें जो है वो कवर हो जाए। और इस तरह के पॉट में जिसमें होल नहीं होते, उसमें मैंने नीचे तो रख दिया है पत्थर, तो इसमें पानी हम तब डालेंगे जब हम देखेंगे कि ये मिट्टी जो है ऊपर से सूख रही है। ठीक है, ये टिप है। तो जॾहिं भी अहिड़े क़िस्म जे कंहिं थां में तव्हां पोखियो, अहिड़े पॉट में जंहिंमें सुराख न हुजे, तो उनजे हेठां पत्थर ज़रूर विझो। ऐं उन में तव्हां पाणी तॾहिं ॾींदव जॾहिं उनजी मिट्टी मथां ख़ुश्क थियण लॻंदी। छो त अगरि उन में एक्स्ट्रा पाणी अची वेंदो त पोइ हू जेका आहे केॾांहुं वेंदो, तंहिंजे करे उहो उनखे डैमेज कंदो प्लांट खे। त बहितर इहो आहे। हाणे ॾिसो, ही 2 मुंहिंजा हिन में ॿूटा लॻी विया। त हाणे ॿुधायो त तव्हांखे मुंहिंजो इहो यूज़ कीअं लॻो हिन जो। त मुंहिंजी जेका भॻल टुटल पॉटरी हुई, टूटे हुए मेरे घर के जो बर्तन जो क्रैक हो चुके हैं, उसको मैंने इस तरह से यूज़ किया है। ये बड़े प्यारे से प्रोजेक्ट, इसमें इस बोतल में मनी प्लांट लगा लूँगी या कोई भी पौधा आप डाल सकते हैं। ठीक है, ही ॾिसो, ही सुहिणी सुहिणी शयूं भॻल शयुनि मां ही ख़ूबसूरत शयूं तैयार थी वयूं। ऐं ही मुंहिंजो सभिनी खां प्यारो मोस्ट फेवरेट पॉट मुंहिंजो कीअं थो लॻे। ठीक है, सो अच्छा, इन खां अलावा 2 मग भी हुआ जिन में क्रैक पायो, तो मां पंहिंजे बाथरूम में रखिया आहिनि। उनमें टूथब्रश ऐं अहिड़ी ॿियूं ज़रूरत जूं शयूं, पेस्ट वग़ैरह, त मां उहे उते यूज़ कया आहिनि। त उहे हिन महिल मां कोन थी ॾेखारियां, तव्हां सम्झी सघो था।
सो मूंखे ज़रूरु ॿुधाइजो, मोट ॾिजो त तव्हांखे मुंहिंजो ही प्रोजेक्ट कीअं लॻो। ऐं अगरि तव्हांजे घर में बि अहिड़ी का शइ आहे त उनखे आराम सां तव्हां इस्तेमालु करे सघो था। ऐं प्लांट पोखण खां पोइ हिनखे पाणी ॾियणु तमामु ज़रूरी आहे, थोरो स्प्रे करणु, जीअं हिन जी पाड़ जेका आहे उहा मिट्टीअ में वेही रहे। ज़रा सा इसकी जड़ों में मैं पानी दे देती हूँ क्योंकि इसको सेट होने में टाइम लगेगा। मिट्टी तो वैसे ही गीली थी क्योंकि मैं बाहर गमले से निकाल के लाई हूँ। तो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿिए सुठे प्रोजेक्ट सां, कंहिं कम जी वीडियो सां मिलंदासीं। मूंखे ज़रूरु मोट खपे हिन पंहिंजे अॼु जे कम जी। आपको अच्छा लगा हो अगर तो आप इसको जो है वीडियो को शेयर करें, कमेंट करें और मेरे चैनल को सब्सक्राइब करें, ताकि मुस्तकबिल में भी मैं जो कुछ अगर बनाती रहूँ, शेयर करती रहूँ, तो आप उसकी वीडियोस आराम से देख सकेंगे। सो हमेशा चवंदी आहियां पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। वरी मिलंदासीं कंहिं ॿी कम जी वीडियो सां। तेसिताईं अल्लाह वाही।